मुखे ही बस मां जादे वणा। अब सब सीरियस यस टेप रोल क्यों कमदार जी बाबा यो हशमत खान पांजी हरकतुन का बाज आयो या अन्या का नई गेम तो खेडे। ओके सर एंड मास्टर दीजिए सर। कमदार होश में आई न गुस्से वासर कमदार होश में आई न मुझे सामो हशमत खान जी तारीफ भी करी हु केरो जिस हां एडा भी ऐसे सामो इते जे मना नेकी तो करे मुझे बटे चंबानी करो तो मां चाल वरी गीले थोरो कढी अचो बाहर मास्टर फ्रेम में जे बोल अब तो रहमान तू एडे थी थोरो ठीक है ओके ओते हां एडो मानो अचण से मां ई चवां कमदार ए डायलॉग चंदो आया सते हां ठीक है अब तू एडा चांग साहब हां ये कर हेलो रिकॉर्डिंग दे बैठो हुकुम कर रिकॉर्डिंग दे बैठो फुल बात ये आए फ्रेम में ना अच्छा 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 तू एडे तो थी ने सर आए ना कमदार फ्रेम ठीक है ओके है हां सही है ना ओके तू थोड़ो अंदर थी थोड़ा अंदर थी थोड़ो ओके है सर ओके हां ओके है फ्रेम क्यों कमदार अब रह सके दिसो भाई स्टैंड बाय टेप रोल क्यों कमदार यो हशमत खान आयो पांजी हरकत उनका बाज आयो यहाँ वाली नई गेम शुरू कर दे ओके क्यों कमदार कट सर ता थोरो पहुंचे हुए फ्रेम पहुंचे हुए अगेन हां बस बी हेलो ओके क्यों क्यों सर कमदार यो हशमत खान पांजी हरकतुन का बाज आयो या वरी का नई गेम तो खेडे। ओके सर चल क्यों आखिर सर एंड मास्टर दा कंदार होश में ता आई मुझे सामो हशमत खान जी तारीफ जो करी हूँ केडो ज़ालिम छो न हुजे पर मुखे को फर्क न थो पवे अगर मुझे राज जे माण्हुनि में हथ विझंदो त मां हशमत खान के जिंदा न छॾींदुसि या कोन बख़्शींदुसि स्टैंड बाय टेप रोल केडो ताकत हुजे हाँ केडो बि ज़ालिम हुजे हुन सां मूंखे को फ़र्क़ु नथो पए अगर मुंहिंजे राज जे माण्हुनि में हथ विझंदो त मां हुनखे कोन बख़्शींदुसि मुंहुं तोड़ जवाबु ॾींदुसि स्टैंड बाय टेप रोल क्यों कमदार होश समझ आई हां कट सर खिलो छोता बाबा छोता खिलो खिलो ना बा चुप करो ना जो खिलो ना के न खिले वठो मुखां हेॾे ॿाहिरि ऐं हिते पंहिंजे पाण खे मज़बूत कर ठीकु आहे क्यों खामोश पुट खामोश क्यों सर कमदार होश समझ आई मुझे सामू तू हशमत खान की तारीफ तो करे वो केडो भी जालिम छो न हुजे ताकतवर छो न हुजे मूं तो इन सां को फर्क नथो पए मुझे गोठ जे माण्हुनि खे तंग कंदो तो मां बि अलाए केरु आहे यार जादर खान सर जादर खान ना है हल्दी करे थोरो कंदा हां कमदार की बेइज्जती करना बस वो करे कट करे ये हेडो अची छा शर वठे वन वन कैमरा लाए इधर ये शॉट फिल्म शॉट बताएं नहीं मत अचे हां ये फिल्म खाली दो ये माइक से ठीक है ठीक है इन्हें में माइक बोलो तू उठिस भला ना करे आज खबर पाई का खाली आए माना है ना सर वो पुट वो फ्रेम में आ चालू करे ही तू तो नहीं तू ही थी तू बस उन्हें कुछ तू ही थी दुरुस्त आने के बस बस तू ही थी पर कोई तो थोड़ा ही अच्छे ठीक है ठीक है हे सुनो सीआर दी हे वीडियो सर वीडियो सर सीआर दी सर हम तो मुंह कर हल हल बस
ओके सर इते ही मूवमेंट ताली दो हेडे अब बस मास्टर है एंड मास्टर है था क्यों ना हां बस बस ठीक वो तो खत्म हाणे हैंड देते बा हाणे होशियारी वो कर तो हो जो मां गिच्ची में वरतो मां हिता मूव कयम ओके जी, कट करे ओके जी। गिच्ची में वरतो मां डाला के ऑडियो पर फ्रेम सीधो कर केडो ज़ालिम माण्हू हुजे मुझे फर्क कोन थो पए मुंहिंजे घोट पाण तंग कंदो त मां जाबिर खान आहियां यस जाबिर खान जिन्ना से तक ओके। के आउट थियो सर एडो फ्रेम न रखो हे पर रखो माण्हू ये बा आहिनि सर ओते थी वेजो ते छो थो वनी हो दो वरी उता हां बस ओके सर ओके ओके थोड़ा हिंदी हिते हे बस पर ही मूव कया न तो चंबो जे कैमरामैन खे बि लॻंदो क्यों सर क्यों हमदार और समझ आई मुझे सामू हशमत खान जी तारीफ तो करे हशमत खान केडो भी ज़ालिम हुजे ताकतवर हुजे मोते उन सां को फर्क न थो पए मुझे गोठ जे माण्हुनि खे तंग कंदो न त मां बि जाबिर खान आहियां जाबिर खान उहो जिन्ना जेको दुश्मन जो कंध टोड़ण खां सवाइ छॾींदो न आहे कट सर हुन में त ॿियो आयो त जाबिर खान वो जिन्ना आया छा ॿियो त कियो हा न इहो कंध टोड़ण खां जी जी इहो कंध बस मुंडी कंध टोड़ी माना मरी ये देख जा आराम कर जा यो हशमत खान मरी हो त सुञ थींदी मुल्क में वाह सुठो तो टच बटन कर दे अब क्या सोलोडे सर जुमलो था ओके पेरे वोट हाँ सर ये खा लिया ठीक है तो ये फिर इतने हाँ टाइगर थोड़ो खाली अंते ही दूं न इस टाइम इतने ही दो ना बाबा वधिक नहीं बस अबू ता हूंदो बई शैतान ठीक है अब तू हेरे थे ॾिसिजो चाल मुंहिंजो। साहब हेरे हलो निकरी अंदर ठीक है ओके अच्छा रहमान थोड़ो ये निकल हेरे 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 बस ठीक है अच्छा सर सीआर था हां दियो क्यों समझा रहे हो हशमत खान पंहिंजी हरकतुनि खां बाज़ आयो या का नई गेम तो खेॾे ओके सर ठीक है अब होशियारी कर ले तू मुझे चाहिए ठीक है सर ओके सर टेक तीनो हाँ हाँ सर टिकट कौन हो न सर ओके। सीआर ही ना के ओके, क्यों, करानी दी क्यों, हाँ। ओके सर क्यों समझा रहे हो हशमत खान पंहिंजी हरकतुनि खां बाज़ आयो या अञा का नई गेम तो खेॾे कंदर रेस बाबा हशमत खान ऐं शराफत सारे इहो थी नथो सघे खोड़ो ई नथो लॻे जाबिर खान मतलब त अञा बाज़ न आहे आयो हशमत खान खे ख़बर सर मतलब त बाज़ न आहे आयो हिन जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो हशमत खान खे जीअं ख़बर पवे त जाबिर खान पंहिंजो तकियो ॾेई हाँ। ठीकु आहे असां सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे क्यों सर इन जो मतिलब त अञा बाज़ नाहे आयो हाणे हशमत खान खे ॿुधाइणो पवंदो त जाबिर खान उहो जिन आहे जेको दुश्मन जो कंध तोड़ण टोड़ण ओके सर क्यों इन जो मतिलब त अञा बाज़ नाहे आयो हाणे हशमत खान खे ॿुधाइणो पवंदो त जाबिर खान उहो जिन आहे जेको दुश्मन जो कंध टोड़ण खां सवाइ छॾींदो न आहे ऐं हुनखे ख़बर पए त जाबिर खान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे ओके सर हाँ वो तो थियो बस वो आखिरी वो पलो। ये तो कंदार होश में था ही उहो थी वियो थियो ना अब बस बस ये तो ठीक है हां अच्छा सर और फिर हां कैमरा मुंह सही हां देखा रहे हाँ देखा रहे देखिए तो बड़ी सही है छोकरो निकली मैंने कर बूट पाता हूँ
उहो नंबर कोन हो न आवाज मथे चलो इहो ई फ्रेम पे चाहियो न भागो वे मत वे न न कम भलो थे कम के पट्टा बाक़ी जेको कमु करिणो हूंदो असां पाण ई कंदा अब आ तोरे लोकेशन चेंज कर दो तुझे बराने